मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 8 सबक 10 हिस्सो 3 मश्क अददी सवाल एक्सरसाइज न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां सनवाला महर। तो जीअं त प्यारा बारो तव्हांखे ख़बर आहे त असीं चैप्टर 8 जी एक्सरसाइज करे रहिया आहियूं ऐं इन में हिन वीडियो खां पहिरीं असीं पहिरें वीडियो में भी उन जा कुछ न्यूमेरिकल्स सिखिया हुआसीं ऐं हींअर हिन वीडियो में भी असीं कुछ न्यूमेरिकल्स सॉल्व कंदासीं। हिते जेको पहिरियों न्यूमेरिकल हिन वीडियो जो आहे उहो तालुक़ रखे थो एनर्जी फॉर्म सां। अगर जेकर इन जी स्टेटमेंट खे ॾिसूं त चवे थो इफ एलईडी स्क्रीन ऑफ मास 10 kg इज लिफ्टेड अप एंड kept it on a cupboard of height 2 meter. Calculate the potential energy stored in the LED screen. हिन स्टेटमेंट में चवे थो हिकु एलईडी आहे जंहिंजो मास आहे 10 kg ऐं उनखे जेको आहे कंहिं कबट ते रखियो वियो आहे ऐं उन कबट जी जेका हाइट आहे उहा आहे 2 मीटर। चवे थो त उन एलईडी स्क्रीन में जेका पोटेंशियल एनर्जी स्टोर थी थिए उहा ॿुधायो त उहा केतिरी थींदी। तो सभ खां पहिरीं असां डेटा जी तरफ़ हलूं था। तो डेटा में जेका शइ असांखे मिलियल आहे उहा मिलियल आहे हिकु त उन एलईडी जो जेको मास आहे उहो आहे 10 kg ऐं उन खां बाद में जंहिं हाइट ते रखियल आहे उहा रखियल आहे 2 मीटर ते। उन खां पोइ असांखे मालूम जेको करणो आहे उहो करणो आहे पोटेंशियल एनर्जी। ठीकु आहे। उन खां पोइ असां हिते जेका एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी खणूं था उहा कंसीडर कयूं था 10 मीटर पर सेकंड स्क्वायर। ठीकु आहे। तो हाणे सॉल्यूशन जी तरफ़ हलूं था असां। जीअं त प्यारा ॿारो असांखे ख़बर आहे त पोटेंशियल एनर्जी जो जेको फार्मूलो थींदो आहे उहो थींदो आहे पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू mgh। हिते असांखे मास बि मिलियल आहे, ग्रेविटी बि मिलियल आहे ऐं हाइट बि असांखे हिते मिलियल आहे। ठीकु आहे। हाणे छा कंदासीं, हिते असां वैल्यू पुट कंदासीं। जीअं त मास आहे 10, ग्रेविटी आहे 10 ऐं उन खां पोइ हाइट आहे असां वटि 2। ठीकु आहे। तो हिन टिनी खे जॾहिं हिते असां पाण में मल्टीप्लाए कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 200। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो हाणे इन मां असांखे ख़बर पइजी वई त जेका एलईडी 2 मीटर हाइट वारे कबट ते पई आहे उन में जेका पोटेंशियल एनर्जी स्टोर थिए थी उहा थिए थी 200 जूल। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे असां हलूं था वरी न्यूमेरिकल 8 जे बी पार्ट ते। उन में चवे थो कैलकुलेट द पोटेंशियल एनर्जी ऑफ 3 kg वाटर रेज्ड टू द टैंक एट द रूफ ऑफ अ होम 4 मीटर हाई। Assume G is equal to 10 मीटर पर सेकंड स्क्वायर। हिन न्यूमेरिकल जी स्टेटमेंट में चवे थो त जेको आहे कैलकुलेट कयो पोटेंशियल एनर्जी जॾहिं त हिकु छत ते जेको आहे टैंकी पई आहे जंहिंमें 3 किलो जेको आहे त पाणी मौजूदु आहे ऐं उहा 4 मीटर हाइट ते पई आहे। जॾहिं त ग्रेविटी जो जेको वैल्यू ॾिनो वियो आहे उहो ॾिनो वियो आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वायर। हाणे छा कंदासीं, असीं सभ खां पहिरीं डेटा ठाहींदासीं जॾहिं त असांखे कुझु शयूं मिलियल आहिनि ऐं कुझु शयूं असांखे मालूम करणियूं आहिनि। ठीकु आहे। तो पोटेंशियल एनर्जी असांखे मालूम करणी आहे जॾहिं त असांखे मास मिलियल आहे 3 kg ऐं हाइट ते जंहिं हाइट ते टैंकी पई आहे उहा आहे 4 मीटर। उन खां बाद में असांखे ग्रेविटी बि मिलियल आहे जेका आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वायर। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो हाणे असां सॉल्यूशन जी तरफ़ हलंदासीं ऐं उन में चवे थो जीअं त अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ पोटेंशियल एनर्जी PE इज इक्वल टू mgh। जीअं त असांखे पोटेंशियल एनर्जी मालूम करणी आहे त हिते असां छा कंदासीं, हिते वैल्यू पुट कंदासीं। जीअं त मास आहे असां वटि 3 किलो ऐं जी आहे असां वटि जेको आहे त 10 मीटर पर सेकंड स्क्वायर ऐं हाइट आहे असां वटि 4 मीटर। ठीकु आहे। हाणे इन टिनी टर्म्स खे पाण में जॾहिं मल्टीप्लाए कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 120 जूल। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो हिन में असांखे इहा ख़बर पइजी वई त जेका 3 किलो पाणी आहे जेको 3 किलो पाणी आहे टैंकीअ में पयल ऐं उहा टैंकी जेका 4 मीटर हाइट ते आहे त उन में जेका पोटेंशियल एनर्जी जेको आहे स्टोर थियल आहे उहा घणी आहे, उहा आहे 120 जूल। तो प्यारा ॿारो ही जेको असां वटि न्यूमेरिकल आहे उहो तालुक़ रखे थो एफिशिएंसीअ सां ऐं हिन जी स्टेटमेंट में चवे थो कैलकुलेट द एफिशिएंसी ऑफ अ मशीन विच कंज्यूम्स 200 joules of energy and perform 50 joule of work। तो हिन चवण जो मतिलबु इहो आहे त मशीन जी जेका एफिशिएंसी तव्हां मालूम कयो जॾहिं त हू जेको आहे कंज़्यूम करे थी 200 जेका जोल एनर्जी ऐं उन खां पोइ जेको कमु ॾिए थी उहो ॾिए थी असांखे सिर्फ़ु जेको आहे 50 जोल। ठीकु आहे।
तो प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं असां डेटा ठाहींदासीं ऐं डेटा में असांखे जेका एफिशिएंसी मालूम करणी आहे, उन खां बाद में असांखे जेका एनर्जी मिलियल आहे, जेका कंज़्यूम थिए थी, उहा आहे 200 जूल। उन खां पोइ जेका एनर्जी असांखे आउटपुट में मिले थी, उहा आहे जेका 50 जूल, जेका असांजे वर्क जे सूरत में मिले थी। ठीकु आहे। तो हाणे असां सॉल्यूशन जी तरफ़ हलंदासीं। तो सॉल्यूशन में जीअं त असांखे ख़बर आहे त जेको एफिशिएंसी जो फार्मूलो आहे उहो आहे ईटा इज इक्वल टू E2 डिवाइड बाय E1 मल्टीप्लाई बाय 100। ठीकु आहे। असां 100 मल्टीप्लाई इन करे कंदा आहियूं छो त असांखे एफिशिएंसी जेका आहे उहा परसेंटेज जे फॉर्म में खपंदी आहे। ठीकु आहे। हिते असां वैल्यू पुट कयोसीं, जॾहिं त E2 आहे असां वटि 50 ऐं E1 आहे असां वटि 200। ठीकु आहे। जॾहिं हाणे 50 खे 200 सां असां डिवाइड कंदासीं त पोइ छा थींदो, असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 0.25। ठीकु आहे। उन खां पोइ 100 असां ही जेको आहे साॻियो रखियोसीं। ठीकु आहे। उन खां पोइ जॾहिं असां 0.25 खे मल्टीप्लाई कंदासीं 100 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 25%। तो प्यारा ॿारो, इन जो मतिलबु इहो थियो त जेका एफिशिएंसी आहे उन मशीन जी, उहा आहे सिर्फ़ु 25%, यानी 200 जूल। जॾहिं असां एनर्जी उनखे ॾियूं था त उहा असांखे सिर्फ़ु 50 जूल जो जेको आहे कमु ॾिए थी। तो असां मालूम कयोसीं हिते त उन मशीन जी जेका एफिशिएंसी आहे उहा घणी आहे, सिर्फ़ु असां वटि 25%। तो प्यारा ॿारो, नेक्स्ट न्यूमेरिकल जी तरफ़ हलूं था असां, ऐं इहो बि तालुक़ु रखे थो असांजो एफिशिएंसीअ सां। ऐं इन जी स्टेटमेंट में चवे थो, if the efficiency of a machine is 70% and its output is 100 joules, then calculate its input। हाणे प्यारा ॿारो, हिन स्टेटमेंट में चवे थो त हिकु मशीन आहे जंहिंजी एफिशिएंसी आहे 70% ऐं आउटपुट में जेको असांखे एनर्जी ॾिए थी, जेको कमु ॾिए थी, उहो आहे 100 जूल्स। चए थो त इन जो इनपुट जेको आहे उहो मालूम कयो। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, असां जेको आहे डेटा जी तरफ़ हलंदासीं। सभ खां पहिरीं असां डेटा ठाहियूं था, ऐं डेटा में जेको आहे असांखे एफिशिएंसी मिलियल आहे मशीन जी जेका आहे 70%, ऐं उन खां बाद में आउटपुट बि असांखे मिलियल आहे त उहा मशीन जेको आउटपुट ॾिए थी उहो ॾिए थी 100 जूल। उन खां बाद में इन मशीन जो असांखे इनपुट मालूम करणो आहे। ठीकु आहे। तो हाणे असां सॉल्यूशन जी तरफ़ हलूं था, ऐं जीअं त असांखे ख़बर आहे त एफिशिएंसी जो जेको फार्मूलो थींदो आहे उहो हूंदो आहे ईटा इज इक्वल टू आउटपुट डिवाइड बाय इनपुट। ठीकु आहे। जीअं त असांखे एफिशिएंसी मिलियल आहे, हिते असां एफिशिएंसी रखीसीं जेका आहे 70% ऐं आउटपुट बि असांखे मिलियल आहे जेको आहे 100 ऐं इनपुट असांखे मालूम करणो आहे। ठीकु आहे। हाणे असां छा कंदासीं, हीअ जेका 70% आहे इनखे असां जेको आहे हिन तरीक़े सां लिखी सघूं था त 70 डिवाइड बाय 100। ठीकु आहे। परसेंट जो मतिलबु हूंदो आहे 100। उन खां पोइ हीउ जेको 100 डिवाइड बाय इनपुट आहे उहो असांजो साॻियो रहियो। ऐं उन खां बाद में हाणे असां छा कंदासीं, हीउ जेको 100 आहे, जेको 70 जे हेठो 100 आहे, इहो हिते डिवाइड में आहे त हेॾे खणी वेंदासीं, इहो मल्टीप्लाई में थी वेंदो। त हिते असांजी हीअ 70 बची ऐं हीअ 100 जेको आहे हेॾे अची करे मल्टीप्लाई में थी वियो। ठीकु आहे। उन खां पोइ हाणे असांखे इनपुट मालूम करणो आहे, त इनपुट हिते डिवाइड में आहे त हेॾे छा थी वेंदो, इहो हेॾे थी वेंदो मल्टीप्लाई में। ठीकु आहे। ऐं 70 असांजी हिते मल्टीप्लाई में आहे त हेठि अची करे डिवाइड में थी वेंदी। ठीकु आहे। तो इनखे असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था त इनपुट इज इक्वल टू 100 डिवाइड बाय 70 मल्टीप्लाई बाय 100। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे असां छा था कयूं त 100 खे डिवाइड कंदासीं 70 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 1.428 ऐं ही 100 असांजो जेको आहे साॻियो रहियो। उन खां पोइ 1.428 सां जॾहिं मल्टीप्लाई कंदासीं 100 खे त असां वटि जेको फाइनल इनपुट ईंदो, यानी फाइनल जेको जवाबु ईंदो असां वटि, उहो ईंदो 142.8 जूल्स। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो चवण जो मतिलबु इहो आहे त जेका मशीन असांखे 70% जेको आहे एफिशिएंसी ॾिए पई ऐं उन में असांजो 100% जेको आहे आउटपुट ॾिए, मतिलबु 100 जूल असांखे आउटपुट ॾिए पई, उन्हनि में जेको असां इनपुट ॾियूं पिया उहो ॾियूं पिया 142.8 जूल। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो ही हुया असांजा जेको आहे त हिन वीडियो जा कुझु न्यूमेरिकल्स जेके असां कुझु कवर कयासीं। तो प्यारा ॿारो, हिन वीडियो खे हिते जेको आहे त ख़तमु कयूं था। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां जेको आहे त फर्दर न्यूमेरिकल सॉल्व कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।